अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। न्यू सैदाबाद में दे फतेहपुर जे रहवासियुनि जावेद, नदीम, मूब, अयूब, तोकीर, मोहम्मद अली, वहीद, अब्दुल-रशीद, मूब गाओटी ऐं ॿियनि मक़ामी बासरनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दायो त बासर गुलाम नबी संदन 22 एकड़ ज़रई ज़मीन ते हथियारबंद विहारे कब्ज़ो कयो आहे। हुननि चयो त ज़मीन 7 यतीम भाइरनि जी आहे, जिन खे बासरनि मां ख़तरो पिणु आहे। हुननि घुर कई त मक़ामी बासर माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कंदे खेनि तहफ़ुज़ ॾेई ज़मीन तां कब्ज़ो ख़तम कराए ॾिनो वञे।